बुलंदावा सावड़ या रसूल वरीब दरूद शरीफ बुलंदावा सावड़ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला अस्हाबिही व अज़वाजिही व अहल बैतिही व औलियाए उम्मतिही व उलमाए अहल सुन्नतिही व शुहदाए महब्बतिही अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह व उलाइका हुमुल मुहतदून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा सभई आशिकाने रसूल बैठा आयो मुहिब्बाने अहल बैत व परवानाए सहाबा बैठा आयो मुझ
मुझे मुर्शिद करीम जा सच्चा मस्ताना बिठायो अज मुझे सुने ते सुहणे अंदाज सां सुहणे आवाज सां हिन सुहणे अंगण ते सुहणे कंबर वारे करीम जे रोज़े पाक जे आॾो सोहणन जे सरदार ते सलात पढ़ो ऐं सभई बुलंद आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या ॾाढा बाबा सभई वसल्लम अलैका या सभई पढ़ो सल्लल्लाहु ये आवाज न थो अचे सभिनी जो आवाज न अज मुझा सुना रोज़े मुबारक मां नूरानी नजर मुबारक फरमाए रहा संदन जे रूह मुबारक के खुश कयो ॾाढा मुझे सुने ते सलात पढ़ो जिए मुझो मुर्शिद राजी थी वने त जेको सलात जो निदा वारे दरूद जो दर्स ॾई आयो आयान उन में कमी कान आई आ मुझे फकीरन जो इश्क वारो कदम अञा अॻिते आ सल्लल्लाहु अलैहि या ॾाढा ॾाढा तव्हां पढ़ो बिरादराने इस्लाम प्यारा बुजुर्गो अजीजो नौजवानो उलमाए किराम व फुकराए इज़ाम दूर ऐं करीब खां आयल मुंहिंजा प्यारा हुसैनी भाउरो अवां सभई ऐं ही फ़कीर खुश नसीब आहियूं जो अवां ऐं असां पंहिंजे मुर्शिद करीम जे अंगण मुबारक ते हुन संदसी बचड़न सां गॾु ही महफ़िल ज़िक्र हुसैन मल्हाइण जे लाइ आया आहियूं माण्हू पिया चवनि त साईं करीमन जे वञण खां पोइ जमात में कमी अची वेंदी मां थो उन्हनि खे दावत फिक्र ॾियां त अचो ॿाहिरों ॻाल्हियूं न कयो अॼु ही बहरे बेकिनार ॾिसो जेको मुंहिंजे मुर्शिद हुसैन जे फैज़ जो समुंड अॻे जीअं हली रहियो हुयो उन खां अञा मुंहिंजे मुर्शिद जो फैज़ अॼु वधी रहियो आहे छा गर्मी आहे छा त ॾियारो आहे 29 जुलाई जो ॾियारो आहे पर मुसलमानो पोइ बि जमात में का कमी कान आई आहे मुंहिंजे मुर्शिद जे फैज़ में कमी कान आई आहे कमी उन जे फैज़ में अचे जेको हिन जहान खे छॾे वञे ऐं हेॾे नज़र न करे छा अवां ऐं असां पंहिंजे मुर्शिद खां परे आहियूं छा असांजो मुर्शिद असांखे अॼु बि मुलाहिज़ा फरमाए रहियो आहे टाइम थोड़ो आ गर्मी शदीद आ दोस्तन जा अहकामात तमाम घणा पहुतान त ही बुधाए जाए ॾाढा उदास आहियूं त को अखियुनि मां आब हले पर हाणे मां जेका कोशिश कयां उहा अलाह सैशल क़बूल फरमाए सभई सिक सां गॾिजी सलात पढ़ो चौराहे जो न बस वॾे आवाज़ सां जेतिरो रब आवाज़ ॾिनो अथव अंदाज़ ॾिनो अथव अॼु त मुंहिंजे सोने ते सलात पढ़ो ही को आम जलसो ना है ही इंटरनेशनल महफिल जिक्र हुसैन
दुनिया में जिते ॿिया बि इमाम हुसैन जे दरबार में अॼो का प्रोग्राम शरीक थींदा, जॾहिं हे शरीयत ऐं तरीक़त वारो प्रोग्राम मुंहिंजो हुसैन लाइव पंहिंजे करबला में सोने रोज़े में ॾिसंदो, पंहिंजे नाना साईं, पंहिंजे बाबा साईं, पंहिंजे अमर साईं, पंहिंजे भाउ हसनुल मुजतबा ऐं ॿियनि शहीदनि सां गॾिजी ऐं ईअं चवंदो, ॾिसो मुंहिंजे बचड़े कंबर वारे जा फ़कीर बि अॼु मुंहिंजो ज़िक्र हुसैन मल्हाए रहिया आहिनि। सभई वॾे आवाज़ सां पढ़ो, सभु पढ़ो सल्लल्लाहु। वाह 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 फकीर वाह सल्लल्लाहु। वाह वाह मां कॾहिं बि हे अंदाज़ न ॾिठो आहे जेको अॼु ॾिसी रहियो आहियां। हाय 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 ॿ ॾुख आहिनि हुसैनी फ़कीर, हिकु इमाम हुसैन जो ॾुख आहे, ॿियो मुर्शिद हुसैन जो ॾुख आहे। ॿई बयान कंदासीं, पर इन खां अॻु में थोरी मनक़बत ॿुधो। आशिक़ चयो आहे हुसैन साबिर हुसैन शाकिर, हुसैन साबिर, हुसैन शाकिर, हुसैन हक़ जो इमाम आहे। सुभान अल्लाह। हुसैन अजमल, हुसैन अकमल, हुसैन आली मकाम आहे। हुसैन आली मकाम आहे। तव्हां चओ हुसैन साबिर, हुसैन शाकिर, हुसैन साबिर, हुसैन शाकिर, हुसैन हक़ जो इमाम आहे। हुसैन हक़ जो इमाम आहे। जो हुसैन, थोड़ा आवाज वधाए, हुसैन हक़ जो, चो हुसैन हक़ जो। ओ हुसैनी फ़कीरो, अॼु हिन दुनिया में ऐं हिन ई मुल्क में अहिड़ा बि आया आहिनि जेके चवनि था यज़ीद हक़ जो इमाम हुयो। अॼु उन्हनि खे साबित करे ॾेखारियो त जेसी ताईं हे हुसैनी दुनिया ते मौजूद आहिनि, यज़ीद कॾहिं बि हक़ जो इमाम न थी थो सघे। जेकॾहिं हक़ जो इमाम आहे त मुंहिंजो करबला वारो हुसैन आहे। उहे तव्हां ॾिठा न लाइ कोन, असांखे नज़र ईंदा आहिनि, असां सां ॻाल्हाईंदा आहिनि, असां सां मिलंदा आहिनि। उन्हनि खे चई ॿुधायो त हुसैन साबिर, हुसैन शाकिर, हुसैन साबिर, हुसैन शाकिर, हुसैन हक़ जो इमाम आहे। जो हुसैन हथ मथे करे चओ हुसैन हक़ जो इमाम आहे। हुसैन हक़ जो इमाम आहे। हुसैन अजमल, हुसैन अकमल, हुसैन आली मकाम आहे।
हुसैन आली मकाम आहे हुसैन आला हुसैन बाला हुसैन दिलबर हुसैन रहबर हुसैन साजे रखी अदावत हुसैन साजे रखी अदावत उन्नियत जन्नत हराम आहे उन्नियत जन्नत हराम आहे हुसैन साहब हुसैन शाकिर हुसैन साहब हुसैन शाकिर हुसैन आली मकाम आहे हुसैन हक जो हे ॿियो बंद 2 करोड़नि जो आहे तव्हां 2 दफ़ा सुभान अल्लाह चओ त फी सबीलिल्लाह ॿुधायां हुसैन आबिद हुसैन जाहिद हुसैन साजिद हुसैन कायद उहो शरीयत उहो तरीक़त उहो शरीयत उहो तरीक़त उहो अलैहिस्सलाम आहे उहो अलैहिस्सलाम आहे हुसैन साहब हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आहे हुसैन हक जो इमाम आहे मुंहिंजा भाउरो हुसैन नंढड़ो आहे नबवी मस्जिद आहे पंहिंजे नाना जी कचहरीअ में वेठो आहे असहाब सगोरा वेठा हज़रत अबू हुरैरा वेठो आहे रवायत अबू हुरैरा थो चवे थो त वकान युहिब्बुहु हुब्बा शदीदा हुसैन उहा हस्ती आहे जंहिंसां मुंहिंजो रसूल ॾाढो प्यार कंदो आहे ॾाढा चओ न सुभान अल्लाह छो था चवरायो जेके तव्हां भला इन थधड़ी छांव में वेठा आहियो उन्हनि ते त हक़ घणो आहे उहे त चओ न सुभान अल्लाह अबू हुरैरा साईं महबूब जे हदीसुनि जो हाफ़िज़ चवे थो त हुसैन महबूब जे झोलीअ मां उथी राति जो टाइम हीअं हलण लॻो नंढड़ो हुसैन पर शान में वॾो आहे उमिरि में नंढड़ो आहे हीअं झोलीअ मां उथी हलण लॻो पुछा कयूंसि काॾे थो वञे चई अज़हब इला उम्मी मां अम्मा ॾे थो वञा अबू हुरैरा अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह इजाज़त ॾियो त मां हिन हुसैन सां हवेली शरीफ़ ताईं गॾियो वञासि ऐं उनखे पहुचाए अचां महबूबन फरमायो न का ज़रूरत कान्हे का मुंहिंजो हुसैन पाण ई वेंदो छो त मुंहिंजो हुसैन न भुलजण वारो आहे न थाबड़जण वारो आहे छो त हुसैन हक़ जो इमाम आहे हुसैन पाण बि सिधे रस्ते ते हलंदो आहे ऐं पंहिंजे मुरीदनि खे पोइ लगन खे बि सिधे रस्ते ते हलाईंदो आहे हुसैन हलण लगो सैयदना अबू हुरैरा साईं तो फरमाए ओ साहबन ते कावड़ करण वारो अबू हुरैरा ते नाराज थियण वारो त आयो 8 हिजरीअ में कुराड़ो हुयो वरी 3000 हदीसूं याद करे वियो उनखे इश्क जो हुयो अरे हे त कुराड़ो आ
असां वटि त नंढड़ा ॿार 6 महीननि में क़ुरान यादि करे थोरो ॻाल्हायो त सही इहो त दरबार हुसैन आबाद जे उस्तादनि जो कमाल आहे जो नंढड़ो ॿार क़ुरान तकिड़ो यादि करे वञे ऐं जेके रसूलुल्लाह वटि वेहंदा हुआ छा उन्हनि खे रसूलुल्लाह जूं हदीसूं यादि न हूंदियूं थोरो ॻाल्हायो त सही अबू हुरैरा थो चवे वञे थो हुसैन ॾिठोसीं त ऊंदाही रात आसमान मां ओचिते लाइट लॻी जेका हुसैन जे अॻियां लॻंदी रही ऐं रस्तो रोशन थींदो रहियो हुसैन हलंदो रहियो ऐं उहा लाइट तेसी ताईं लॻंदी रही जेसी ताईं हुसैन अमर जीजल जे झोलीअ में वञी पुॻो हुसैन मुझो वडे शान वारो अच्छा हुसैन न पूछिए कि क्या हुसैन है जाओ न पूछिए मेरा बादशाह हुसैन है मेरा बादशाह हुसैन है ये बात कितनी है हंसी के कह गए मुईनुद्दीन दीन की बना हुसैन है मेरा बादशाह हुसैन है हुसैनी बस्त कयो हुसैन जी तारीफ़ इए को ॿियो जो लाल नथो करे सघे ॿिए फ़िरके वारो नथो करे सघे जीअं असांजे अहले सुन्नत जमात जे अॻवान ख्वाजा गरीब नवाज़ मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी चयो आहे ईअं अॼु ॾींहं ताईं कोई हुसैन खे ख़िराज अक़ीदत पेश न करे सघियो आहे मुंहिंजा सुण चवे थो शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन दीनस्त हुसैन दीन पना हस्त हुसैन सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद हक्का के बिना इला इला हस्त हुसैन घणी देर थी वेंदी तव्हांजो हक़ न रहिजी वञे यार मूंखे इहो भव आहे कोई खुलियल जलसो न आहे हीअ ड्यूटी हाज़िरी मां पियो चवां मां ॾहीं मोहरम ते वाइज़ बसि न कंदुसि हाज़िरी भरींदुसि छो त मूंखे पंहिंजे साईं जी जुदाई यादि पई अचे बिलाल भी बांग न ॾेई सघंदो हो न पर हसन हुसैन जे करे बांग भी ॾिनई को जेको हुन जो हाल हुयो चयईं मूंखे भी हो याद आयो त मूंखे अलाए छा थी वियो पघर निकिरी पिया मुंहिंजो बीपी लो थी वियो मूंखे खणी वञी घड़ी सवा आराम करायूं फ़कीर इहो केॾो मंज़र ॾुखियो आहे जॾहिं हुसैन करबला में शहीद थियो हूंदो जॾहिं हुसैन जे जिस्म मुबारक ते घोड़ा डोड़ाया विया हूंदा इहा का मां हथ जी ॻाल्हि न कंदो आहियां नाराज़ न थींदा कयो इहे अटल हक़ीक़तूं अथव जेके मोतबर तारीख़ुनि में लिखियल अथव न पढ़ियूं अथव त असां सां राबितो कयो असां ॿुधाईंदासीं हुसैन जे जिस्म ते ईअं घोड़ा डोड़ाया हुयूं जीअं गाह ॻराइबो चवनि था नरो हुसैन अरे हुसैन शहीद ही पो थियो अॻ में मुंहिंजो रसूल रोंदो छो न रो मुंहिंजो मुर्शिद न रोंदो हुसैन जे लाइ थोरो ॻाल्हायो त सही पार त कंदा हा त अकबर पुट अॼु छा ॿुधाईंदे बाबा मां ही तयारु करे आयो आहियां न अॼु मूंखे ही ॿुधाइजांइ पाण गिरियो फरमाईंदा हा अल्लाह उहो बि ॾींहुं अची वियो साईं जीअं आले बैतन हुसैन खां सवा ॾींहं गुज़ारिया तव्हां असांखे बि मुर्शिद हुसैन खां सवा ॾींहं गुज़ारणा इहे क़िस्मत में ॾींहं लिखियल हुया जॾहिं धड़ करबला में आ
सिर नेज़े ते आ हुसैन जो नेज़े ते खणी ऐं ज़ालिम झुमरियूं पिया हणनि ख़ुशियूं पिया कनि त खटी विया यज़ीद खटी वियो असां उनखे शिकस्त ॾेई छॾी आहे फातिहा थी वियासीं हुसैन मफ़तूह थी वियो आहे सिर नेज़े ते खणनि पिया त बीबियूं सगोरियूं जन खे हुसैन सब्र जी तलक़ीन करे वियो हो हाणे काॾे वञनि होॾो सब्र बि करणो आहे मथनि तां रवा बि न आहिनि लाहिणा पेर बि गाड़ा न आहिनि करणा अबाड़े घलड़े बि न आहे करणो बसि अखियुनि मां हीअं रोइणो आहे न्याणियूं सियाणियूं ॾिसनि पियूं हीअं हुसैन जो सिर नेज़े ते आहे हीअं इमाम हुसैन ॼण उतां बि न्याणियुनि खे चए पियो सब्र कजो सब्र कजो अल्लाह 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 फ़कीरो नथो ॿुधायां त सॼो साल फ़कीरनि खे ॾुख थो रहिजी वञे हुसैन जो सिर नेज़े ते आहे बीबियूं सगोरियूं गॾिजी हीअं हुसैन जे चेहरे ॾे ॾिसनि पियूं ओ हीअं चादरनि सां लुड़क बि उगदियूं रहनि पियूं नंढड़ी न्याणी सैयदा सकीना ओ जेका हुसैन सां इन उम्मीद ते गरजी आई हुई त बाबा साणा कहिड़ी परवाह बाबा मूसा साणा असगर भी साणा जीअं नंढड़ो ॿार ज़िद कंदो आहे ईअं ज़िद ते सकीना आई हुई ओ नंढड़ी न्याणी आहे पोती दुश्मन लाइ विया हुयसि मथे उघाड़ी आहे हीअं नंढड़ी हली बि न पई सघे उन बुख जे करे हीअं पुफीअ जे हेठां बीही हीअं पुफीअ खे हथ लाए चई पुफी छा थियो ॾिसो छो रुश कई अथव सैयदा ज़ैनब पई चवेसि सकीना तूं न ॾिसी सघंदी आहीं पुफीअ मां मूंखे बि ॾेखारियो इहो छा थियो ॾिसो छा थियो आहे सैयदा फरमायुसि तूं न ॾिसी सघंदी आहीं अम्मा मूंखे बि ॾेखारियो सॼो ॾींहुं रुनी आहियां मन कातिल विंदरी पवे सकीना जे ज़िद खे पूरो करण जे लाइ सैयदा ज़ैनब हेठि वेठी हीअं नंढड़ी भाइटीअ खे कुल्हे ते विहारियईंसि चयईंसि हथ मज़बूत विझजांइ सकीना साम्हूं निहार छा थियूं ॾिसूं हीअं जो सकीना ॾिसे संदसि बाबा जो सिर मुबारक आहे ओ संदन सिर मुबारक मां हीअं खून हले थो हुसैन जो अखियूं मुबारक खुलियल हुयूं वार विखियल हुयसि ॾाढ़ी मुबारक खून आलूद हुयसि हीअं सकीना साइण ॾिसी न सघी पुफीअ जे कुल्हे ते बेहोश थी किरी पई फकीरो
ईअं चवंदो आहियां जॾहिं तव्हां मुर्शिद हुसैन जो तस्बीह खाने में रखियल जिस्म मुबारक ज़ियारत न पिया करे सघो मां दॾिसां पियो फ़क़ीरनि जे हाव पिया डरनि हीअं कलाक आॾो वेठो हुयो मांस खट मुबारक ते संदन जिस्म अथर हुयो हीअं नूर जो लाडू पियो निकिरनि से रब जो कसम हीअं ॾाढो वेठो मांस कंदड़ो हेठि करे वेठो पियो रुबा चवां पियो ईअं पियो चवां त फातिमा के लाडले का आखिरी दीदार है ये ॾिसी पियो चवांसि फ़क़ीर मूंखे परे पिया कनि चवनि पिया अकबर परे थी वियो ॿिया बि दीदार कंदड़ चवनि पियो मूंखे न रोकियो मुंहिंजा वाइस ॿुधण वारो वञे थो मूंखे शाबास ॾियण वारो वञे थो मूंखे नवाज़ण वारो वञे थो चवान पियो त फ़क़ीर न रोकियो मूंखे केरु चवंदो अकबर हेॾे आ ॾहींअ जो ॾियारे हिते चुमी ॾेई चवंदो त चल हुसैन राज़ी हूंदी चवां पियो त फातिमा के लाडले का आखिरी दीदार है फातिमा के लाडले का आखिरी दीदार है हश्र सा बरपा क़याम अहल बैत अल्लाह जॾहिं तूं असां पंहिंजे मुर्शिद जो दीदार न करे सघियासीं त सकीना कीअं पंहिंजे बाबा खे ॾिसी थोरो गौर हुसैनी आयो अरे हुसैनी हूंदो ई रहमदिला आल बैतन जी उहा शाम कीअं गुज़री जॾहिं खेमन खे बाहियूं ॾिनूं बीमार ज़ैनुल आबिदीन छिगल तॾड़े ते सुतो पियो आहे जॾहिं खेमन खे बाहियूं लॻियूं जंहिंमें ज़ैनुल आबिदीन सुतल हो सैयदा वञी बीमार खे तकिड़ो पुठीअ ते खणी ॿार पई चवेसि पियो त पुफी छा थियो आहे अची पुट खेमे खे बाहि लॻी तूं मथां तोखे बि बाहि वकोड़े वञई नेठ रात थी सैयदन जी रात ॾाढी ॾुखी गुज़रंदी रही फ़क़ीरा ईअं वरी फजर थी हुसैन जे भेनरुनि खे न्याणियुनि खे ॿियनि बीबियुनि खे कैदियाणियूं बणाए फजर जी नमाज़ खां पोइ यारीअ जे ॾिहाड़े चयूं हलो तव्हांखे ओ इब्न ज़ियाद ॾे वठी हलणो आहे ओ जीअं जो सैयद ज़ादियूं हलियूं इमाम ज़ैनुल आबिदीन अॻ में
ॿुधी सघो रब जो कसम सुनन जे किताबन में भी लिखल आ त बीबिन जूं बाहूं पोयां ॿधल हुयो ॿुधो 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 थोरो ॿुधो 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 वरी पोइ भली रो जेॾी महिल न सैयदनि जो काफ़िलो हलण लॻो ज़ालिमनि खे चयूं इब्न साद खे अम्मा ज़ैनब चयो भला कल्ह खां वठी असांजा जवान मिटीअ ते पिया ज़ालिम शरीयत आ मदीने वाले साईं जी मुसलमान आयो अरे निभागऊ भला मिट्टीअ ते पिया सॼी रात उन्हनि ते मिट्टी घुली आ करबला जी दज़ घुली आ सैयद जा जिस्म मिट्टीअ में ढकिजी विया हुसैन जो जसद अतहर ते हवा घुले पई आशिक चयो त हाणे त हुसैन खे निंड अची वई आहे 5 महीननि जो हुसैन ओ जाॻियल हुयो बचड़ा साण हुयसि न शहीद थियो त ईअं बेफिक्र थी सुम्ही पियो छो त सॼी ज़िमेदारी अची वई ज़ैनुल आबिदीन ते ऐं अम्मा ज़ैनब आशिक चयो त हवा खे त हाणे हवा खे बि चओसि वञी त न घुले त भलो आहे हुसैन खे हाणे हूअं ई आराम अचे पियो आशिक तो चवे कह दो हवा से जाकर अब शोर ना करे कह दो हवा से जाकर अब शोर ना करे कह दो हवा से जाकर अब शोर ना करे अब शोर ना करे तैबा से करबला सोया नहीं हुसैन तैबा से करबला तक सोया नहीं हुसैन बीमार ज़ैनुल आबिदीन चैन असांखे आख़िरी दीदार त करायो तव्हां सां बाबा साईं जो दीदार कीअं कयो हुयोसीं यादि अथव फ़क़ीरो सलाम इन्हनि फ़क़ीरनि खे सलाम सुणे सैयद अताउल्लाह शाह जे जिगर खे शेरे हुसैनियत जे जिगर खे सलाम सलाम साईं सैयद सनाउल्लाह सलाम मौलवी मोहम्मद अली जे जिगर खे सलाम सैयद मोहसिन हुसैन शाह खे फ़क़ीरो मां त चवां थो सोणे अताउल्लाह शाह खे ओ ईअं वठी ईअं पिया चल मथा सोणो अताउल्लाह शाह बि हथनि मां हले न वञे जंहिं सॼी उमिरि बाबा जा प्यार ॾिठा ओ नंढड़ाए खां वठी ओ इन उमिरि ताईं बाबा सां बेतहाशा इश्क कंदो आयो मुंहिंजा प्यारा भाउरो मां बि नंढड़ो फ़क़ीर आहियां मूंखे उहे बि ॾींहं यादि ईंदा आहिनि जॾहिं सुहिणो साईं अताउल्लाह शाह मूं ते महिरबान हूंदा हुआ जॾहिं सुहिणो अताउल्लाह शाह बाबा जो दीदार न पियो करे सघे ॿुधाए त इमाम ज़ैनुल आबिदीन सैयदा ज़ैनब साईं ॿियूं बीबियूं पट ते सुतल मिटीअ में ढकियल हुसैन जो दीदार कीअं करे सघियूं
रोई मो मदीने रे करे चवे भैया मुहम्मदा या मुहम्मदा सल्ला अलैका मलाइकतुस समा हादल हुसैन बिल अरा मरम मुजम्मल बिद्दिमा व मुक़द्दउल अदा व बनातिक सबाया व मक़तलतुन ज़ुर्रियतुका। ओ नाना नबियन जा सरदार नाना हे तुझो हुसैन डिठो थी जेके कुलन ते चारे घुमाई दो है जंहिंजा जन्नत मां जोड़ा घुराई दो है जंहिंजा गल चुमदो है। ओ नाना है जुल्म त ॾिस तू गल ज़ालिम खणी विया। ओ तुझो कलो बचड़ो हुसैन कल खां वठी मिटीअ ते पयो आ खून हाणो हुसैन जो अंग अंग खां धार लॻो पियो आ। असां कैदियाणियूं बणियूं थियूं अल्लाह 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 बाक़ी हिकड़ी गाल कयां या ब कयां पो अवां का इजाजत वठां। ओ जॾहिं काफ़िलो सैयदन जो हलियो रात जो टाइम आ कूफे जो रेगिस्तान आ साईं मुजा खोलीअ जे हथ में नेज़ो आ नेज़े ते हुसैन जो सिर मुबारक आ। हीअं हलंदे हलंदे ओचिते खोलीअ जे हथ मां नेज़ो छॾाए वियो हीअं ज़मीन में खुपी बीही रहियो खोलीअ वॾा वस कया पर ज़मीन मां न पियो निकिरे। वञी इब्ने साद खे ॿुधाई त यार अलाए छा राज़ आ जंहिं नेज़े ते हुसैन जो सिर आहे न हीअं ज़मीन में खुपतो आहे त निकिरे नथो। इब्ने साद सम्झी वियो त इन में को रूहानी राज़ आहे। खोलीअ खे चई वञ ज़ैनुल आबिदीन खे चओ त पंहिंजे पीउ जे सिर वटि अचे उन सां ॻाल्हाए पोइ अॻिते हलंदो। खोली आयो हे ॿुधी सघंदे लफ़्ज़ खोली मलोन आयो इमाम ज़ैनुल आबिदीन जे मुट्ठी मुबारक ते लकुड़ हणईंसि चईंसि हल पंहिंजे पीउ जे सिर खे हली चओ त अॻिते छो नथो हले। ज़ैनुल आबिदीन हलंदो आयो बाबा जे सिर जे हेठां बि चईंसि त बाबा मुखे लठियूं था हणनि बाबा मुखे मार था ॾियनि अॻिते छो नथा हलण वारी कयो छा राज़ फ़क़ीरो जेको हुसैन नेज़े ते क़ुरान पढ़ी सघे थो उहो पुट सां कलाम बि करे सघे थो। ज़ैनुल आबिदीन खे चई मदीने खां करबला ताईं 5 महीना लॻा सभई ॿार बचड़ा संभालींदो आयो आहियां हाणे तो ते ज़िमेदारी आई आ तूं छो देर कई आ पोइ ते समाओ लधो थी त छा थियो आ। ज़ैनुल आबिदीन चयो बाबा मूंखे कहिड़ी ख़बर हुसैन तो चएसि पोइ ते वञी ॾिस मुंहिंजी सकीना जो ओठ तो किरी पई आ। सैयदा सकीना उठदा किरी भैया ज़ैनुल आबिदीन पुफी अम्मा वटि आयो पुफी अम्मा सकीना काॾे वई चई सबा ख़बर न हुई सुवार त उठते हुई अचु त अम्मा ॻोल्हियूंसि मूं ॾे ॾिसो हीअं ॻोल्हींदा अचनि ज़ैनुल आबिदीन चवे मथां हिते किरी हुजे ज़ैनब साहिब पई चवे मथां हिते किरी हुजे ईअं ॻोल्हींदा चले हिकिड़ी जाइ ते सकीना ईअं वेठी थी रोए जीअं तूं अत यादि में वेंदो आहे।
में चवे बाबा फकीर बुधो तो सही ओ मुझा बाबा ओ मुझा बाबा ज़ैनुल आबिदीन चयस भेणियो छा कयो थी चई अदा खबर काल भई किरी पई आया मुझो दिमाग कम न पियो करे छो छा थियो थी चई अदा ज़ालिमन के चओ मूंखे पाइण जे लाइ मथे ते पोती न ॾियनि भली मथे उगारी करे वठी हलनि भली मुंहिंजो ॿाहु ॿधी छॾनि पेरनि में पाइण जे लाइ चपल न ॾियनि रुगो ईअं वञी चवनि त पाणी पीअण जे लाइ न ॾियनि मानी न ॾियनि वञी चवनि त मूंखे बाबा जो सिर ॾियनि मां झोलीअ में खयो हिकड़ी गाल बुधो जॾहिं सैयदनि जो काफ़िलो ॿुधंदव न बाबा थकिजी त न पिया आहियो न जेके थका हुजो उहे खणी इशारो कयो गर्मी बि ॾाढी आहे जॾहिं सैयदनि जो काफ़िलो इब्न ज़याद जी दरबार जे ॿाहिरां पहुतो दरबार जा दर अॻे ई बंदि थी मूंखे ॾुख थींदो आहे उन्हनि माण्हुनि जो जेके अहल बैत जा हुबदार सॾाईंदा आहिनि पर चवंदा हा त अबू बकर उमर वटि बि दरबार हुई साइण दरबार में वई पोइ हीअं थियो इहो त असां ॿुधी बि न सघंदा आहियूं इहा अदब जी जाइ आहे इन जे करे ऐं मूंखे हुकुम हूंदो आहे त जहिड़ो ॾींहुं जहिड़ो ॻाल्हाईंदो कर अबू बकर उमर जी दरबार हुई अरे दरबार यज़ीद जी हुई बिल्कुलु हुई असां मञूं था ॿियनि उमवियुनि जूं दरबारूं हुयूं अब्बासिन जूं दरबारूं हुयूं पर अबू बकर उमर जी दरबार काथे हुई अरे हो त झूपड़ियुनि में वक़्तु कढंदा हा अरे हो त विहाणो बि मथनि खां ॾेई न सुम्हंदा हो त सिर मथे खे ॾेई सुम्हंदा उन्हनि वटि दरबारूं हूंदियूं थोरो ॻाल्हायो त सही उहे त मस्जिद में उमूर ख़िलाफ़त सर अंजाम ॾींदा हा जेकर इन ते ॻाल्हायां न त इहा वरी अलॻि टॉपिक आहे छो त मूंखे इन ते बि ॾाढो मज़ो ईंदो आहे ॻाल्हाइण में छा रूम जो एलजी न आयो हो तव्हांजो अमीरुल मोमिनीन काथे आहे चयूंसि त बाबा मस्जिद में हूंदी उमर फारूक जे लाइ मस्जिद में चई अबा कोन्हे को अबा पोइ इहो ज़रूरु उठ चाढ़ण वियो हूंदी आयो ॾिठई त उठ चढ़नि था उमर फारूक सिर मथे जे हेठां ॾायूं हीअं सुतो पियो आहे न को सिक्योरिटी न कोई ॿियो को हुन जे लाइ इंतज़ामात पोइ रूम जे एलजीअ ॾिसी उन मैसेंजर चयो जीअं अदा जेके इंसाफ़ क़ाइमु कंदा उहे बि हीअं बेखौफ़ सुता रहंदा इन तसव्वुर में न वेंदा कयो त दरबारूं हुयूं छाजूं दरबारूं हुयूं हो त मस्जिद में वेहंदा हा हो तॾहिं ते वेहंदा हा अबू बकर गुज़ारे थो वञे त पुराणे कफन में पंहिंजो पाण खे दफ़न करण जी वसीयत थो करे चयूंसि था छो नओं कफन शरीयत में जाइज़ आहे चवे थो नए कपिड़े जा मूंखां वधीक जीअरा हक़दार उमर फारूक जहान छॾे त कर्ज़ी आहे अबू बकर जहान छॾे त ॾीए में तेल कोन्हे ही ॻाल्हि ॿुधो बसि आख़िरी जॾहिं यज़ीद ने ज़याद जी दरबार जे ॿाहिरां सैयदनि जो काफ़िलो पहुतो फ़क़ीरो हे बसि रोअण जी ॻाल्हि थई रोई वठ वरी अहिड़ो ॾींहुं मिले अलाए
सैयदन जो काफिलो हलियो चयो अबा दरबार बंद थी वई आ हाणे हुसैन जो सिर ऐं ॿियनि 71 शहीदन जा सिर ॿाहिरि झलियो हाणे ॿाहिरि रिण पट में बीहारियो जेसी ताईं सुबुह दरबार खुले हाणे राति जो वगड़ो आ मुसाफ़िराणियूं बीबियूं सगोरियूं उन्हनि खे न पीअण जो पानी न खाइण जे लाइ मानी न सुम्हण जे लाइ हंध बिस्तरा ईअं ई बसि वारीअ जे टिबे ते वेही अलाह अलाह पियूं कनि हेॾो शहीदनि जा सिर बि आॾो हुया फ़क़ीरो ईअं जीअं जो बीबियूं सगोरियूं वेठियूं हूं सुहिणा कूफे मां हिकिड़ी कुराड़ी औरत आई हुन जे हथ में मानीअ जा गभरा पाणीअ जा ॿ टे प्यालड़ा हुयसि रोंदी बि पई अचे खयूं बि पई अचे ओ पुछा कयसि यज़ीद काॾे थी वञे चई ॿुधां थी मुसाफ़िर आया उन्हनि में नियाणियूं सियाणियूं उन्हनि खे मानी ॾिया पाणी ॾियानि का ख़िदमत कयानि ओ मुंहिंजा मिठा भाउरा मुर्शिद हुसैन तव्हां असांखे भाउ बणाए वियो आहे इंशाअल्लाह इहो रस्तो हलण वारो आहे रिश्तो क़ाइम रहण वारो आहे उहा औरत आई चईन त अमड़नि जे आॾो वेही चईन मां मुसाफ़िर आहियूं आयो हे मानड़ी खाओ हे पाणी पियो उन्हनि मां जेका वॾी मुसाफ़िराणी हुई उहा पाणीअ जो ढुक खणी नंढड़ी नियाणी जेका ज़मीन ते सुती पई हुई उन जे आॾो पाणीअ जो प्यालो खणी वई चयईंसि त अम्मा हे पाणी पी उहा नंढड़ी नियाणी पाणीअ जो प्यालो वठी हीअं खणी हलण लॻी समझी त वियो हूंदे कंहिंजी ॻाल्हि थो कयां सैयदा सकीना जी ॻाल्हि थो कयां हीअं प्यालड़ो खणी पाण न पई पीए ईअं रोदी पई वञे राति जो वगड़ो आहे चवंदी पई वञे असगरा नारे तकबीर नारे मुर्शिद हुसैन राजा जिक्र करे जो अल्लाह अब बीठा हो के वही रहो बीठा हो के वही रहो जल्दी अल्लाह पानी पिया जा इजाजत या रवायत पूरी कर अल्लाह फकीरो दर्द कनू पर दर्द थियो से साडी लूं इस दर्द दर्द बिरे दे दर्दे को क्या जानन चन बे दर्द अल्लाह अल्लाह बाबा साईं जन जो हुकुम मुबारक या रवायत पूरी कर उतों ही था बुधो तमाम बे दिल सा बुधो मुंह पे रोजे वाले साईं दिया अल्लाह 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 किबला साईं जॾहिं आल बैत जो काफ़िलो कूफे जे ॿाहिरां पहुतो इब्ने ज़ियाद जी दरबार जा दर बंद हुया उन महिल सैयद ज़ादियूं राति जो कूफे जे ॿाहिरां वक़्त बसर करण जे लाइ वेठियूं चौधारी यज़ीदी
उहे सिपाही बीठा हा हुसैन आली मकाम जो बचड़ियों भेनरों न्याणियों उहे पट ते वेठियूं ॾिठूं त हिकिड़ी कुराड़ी औरत आ जंहिंजे हथ में मानी जा टुकड़ा हा ऐं हुनजे हथ में पाणी हुयो खणी सिधी उन काफ़िले वटि आई सिपाहियुनि खे चयईं त हे मुसाफ़िरियाणियूं हुन मां ॿुधी आहे ॻाल्हि त ग़रीब औरतूं आयूं हुन मां उन्हनि खे पाणी पीआरियां इजाज़त हुजे चयूंसि वञ 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 फ़क़ीरो जीअं जो उहा औरत आई पाणीअ जो प्यालो सैयदा ज़ैनब खे ॾिनई पर हुनखे ख़बर न हुई त ही सैयदा साइणा मुंहिंजे साईं जी भेण खे पाणीअ जो प्यालो ॾेई ऐं चयईंसि त अवां किथां जूं आहियो हीअ मुंहिंजी ख़िदमत क़बूल कयो अम्मा सैयदा उथी चई नंढड़ी खे पाणी पीआरियां सैयदा सकीना ॾे पाणीअ जो प्यालो खणी हलण लॻी अम्मा सकीना पाणीअ जो प्यालो वठी पाण नथी पीए ऐं कुवे जे रेगिस्तान में रोदी बि पई वञे हलंदी बि पई वञे ऐं चवंदी पई वञे असगरा असगरा बाबा पाणी न पीआरी मूंखे मिलियो आहे मां पीआरण थी अचां चाचा बास न पीआरे सघी मूंखे पाणी मिलियो आहे मां तोॾे खयूं थी अचां सैयदा चयसि सकीना कुझु पाण संभाल हीअ करबला नाहे कूफो आहे हेॾे आ ॿियूं बीबियूं बि पाणी पीअंदियूं ईअं न्याणीअ खे वेहारियऊं उहा औरत पुछे थी अम्मा सैयदा खां अम्मा किथां जूं आहियो केरु आहियो किथां जूं आहियो ॾाढियूं ग़रीब थियूं लॻो तव्हांजो हे काफ़िलो लुटियल थो लॻे ॿुधायो त आहियो केरु सैयदा उन कुराड़ीअ खे ॿुधाइण लॻी त अम्मा असां मदीने जूं मुसाफ़िरियूं आहियूं नबियनि जे सरदार जूं न्याणियूं आहियूं अलीउल मुर्तज़ा जूं न्याणियूं आहियूं फातिमा जूं बचड़ियूं आहियूं उन कुराड़ीअ चयो तुंहिंजो नालो छा आहे चई अम्मा नालो मुंहिंजो ज़ैनब आहे सैयद ज़ैनब जो नालो उन कुराड़ीअ ॿुधो हीअं भाकुर भरे रोण लॻसि गले गिरा चढ़ी पाए ॾाढोरनी उछगारो ॾिनईसि सैयदा पई चवेसि अम्मा छो थी रोए चई रो थी न जे लाइ मां फातिमा जे दर में न्याणी हुयमि मां ख़िदमत कंदी हुयमि उन महिल ॾिसंदी हुयमि हिकिड़ी नंढड़ी ज़ैनब हूंदी हुई सैयदा जे झोलीअ में हूंदी हुई उनखे मां खेॾाईंदी हुयमि सैयदा चयुसि मां उहा ई ज़ैनब आहियां जीअं अधी अम्मा साण हुसैन बि त हूंदो हो न चई हा इहो हुसैन अथई जीअं जो हुसैन जे सिर ते नज़र पवंदी वयसि उहा औरत इहा बेहोश थी सैयदा जे कदमनि में किरी पई त मुधणीअ जे हवाले तव्हां बि पंहिंजे मुर्शिद सां अहिड़ी मोहबत रखो जीअं मच्छीअ जी पाणीअ सां मोहबत हूंदी आहे अहल बैत सां अहिड़ी मोहबत रखो मूंखे मुंहिंजा बाबा साईं फरमाईंदा पुट अकबर अहल बैत जा ग़मो आलाम माण्हुनि खे ॿुधायो त माण्हुनि जी दिलि नरम थिए ऐं पाण पंहिंजे ज़बान मुबारक सां दुआऊं फरमाईंदा रुगो मूंखे सभिनी खे दुआऊं फरमाईंदा सुभान अल्लाह
शायर आया कोन पर मुखा बकीदत में पंहिंजे बाबा साईं जे हुजूर में या नात ठही वई हुई या तव्हां बि ॿुधो ऐं दिल जे हुजूर सां मूंखे चवराईंदा अचिजो अर्ज़ कयो अथमि घुमो हिंद सजी सिंध घुमो हिंद सजी सिंध शरीयत किथे ओ दर खोड़ ॿिया किरोड़ दर खोड़ मञूं था ॿिया ॿिया आहिनि अल्लाह जा प्यारा आहिनि वॾा वॾा दर आहिनि दर खोड़ ॿिया किरोड़ पर हुसैन किथे मां चवंदो आहियां घुमो हिंद सजी सिंध अहिड़ो चैन किथे दर खोड़ ॿियो किरोड़ पर हुसैन हिते चओ सुभान अल्लाह ओ जंहिंजो नानो ॾाढा चओ सुभान अल्लाह ओ जंहिंजो नानो नबी पाक जंहिंजो बाबा अली पाक जंहिंजी अमर खातून ॿियो नूर आहिन किथे घुमो हिंद सजी सिंध घुमो हिंद सजी सिंध अकबर जंहिंजो सगदर सीड़ो सदके हर हर अकबर जंहिंजो सगदर सीड़ो सदके हर हर संदन शान बेबयान पनो पेन किथे घुमो हिंद सजी सिंध इजाजत अथव घुमो भली घुमो हिंद सजी सिंध अहिड़ो चैन किथे दर खोड़ ॿियो किरोड़ पर हुसैन हिते या नबी या हबीब ओ तुंहिंजो शान वॾो जेको या नबी या हबीब